नासिर नसीराबाद में जंगी वाह पाड़े में तरक्याती कम न थियण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। रहवासियुनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो आहे। अहम ख़बर नाज़िर नवाज़ सां शेयर कयूं पिया नसीराबाद खां। नसीराबाद में जंगी वाह पाड़े में तरक्याती कम न थियण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। रहवासियुनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। नसीराबाद में जंगी वाह पाड़े में तरक्याती कम न थियण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। नसीराबाद में जंगी वाह पाड़े में तरक्याती कम न थियण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। रहवासियुनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। नाज़िर नवाज़ खे अपडेट कयूं पिया नसीराबाद में जंगी वाह पाड़े में तरक्याती कम न थियण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। रहवासियुनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो आहे। नाज़िर नवाज़ खे अपडेट कयूं पिया नसीराबाद में जंगी वाह पाड़े में तरक्याती कम न थियण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। रहवासियुनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। इन हवाले सां तफ़सील लाइ राब्तो कयो आहे सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर अल्लाह बख्श कुरैशी सां। अल्लाह बख्श, तफ़सील ॾिजो एहतजाज जे हवाले सां। जी बिल्कुल जी नसीराबाद में वार्ड नंबर 12 में मानो है जंगीवा मानो जैमें अक्षरत द्रोही बरादरी की रिहाइश कई है उन द्रोही बरादरी तरफा जो सुबह का एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। मोहम्मद खान द्रोही, सईद द्रोही, अनीस द्रोही जी अगवाईअ में ये एहतजाजी मुज़ाहिरो करे अक्षरवाद की पुलिस ते पहुता आहिनि जिते हिनमें चयो आहे त जेका 26 जून ते मकानी इदारनि जी चूंड थींदी असां हुन में वोट न ॾियण जो बाइकाट जो ऐलान कयूं था छो जो असां शहीद गुलज़ार अली भुट्टे जे ज़माने खां पीपुल्स पार्टीअ जा कारकुन वर्कर आहियूं ऐं अॼु ताईं असां पीपुल्स पार्टीअ सां लाॻापियल आहियूं पर पक्ष जे चूंडियल नुमाइंदनि MPA MLA ऐं साबिक़ चेयरमैन असांजे महले खे मुसलसल नज़रअंदाज़ करे छॾियो। असांजे महले में को बि तरक़ियाती कमु न करायो न वरी असांजे महले जे रवासियुनि खे कंहिं बि क़िस्म जो रिलीफ ॾिनो वियो। अहिड़ी क़िस्म जी सूरत हाल खां पोइ फ़ैसिलो कयो आहे त असांजी एहतजाजी मुज़ाहिरो करे मीडिया ॾे पहुता आहियूं ऐं अथरवाद जी पुल ते असीं समूरनि शहरनि जा ऐलान था करियूं त 26 जून ते असीं जेका इलेक्शन थिए थी असां कंहिं बि उम्मीदवार खे वोट न ॾींदासीं ऐं न वरी को उम्मीदवार असांजे महले में वोट वठण लाइ अचे छो जो असांजे महले जा मसइला को बि हल करण लाइ तयारु कोन्हे न वरी असांजे महले में को तरक़ियाती कमु कराए थो वञे। इन जे करे जॾहिं असांखे को फ़ाइदो ई नथो पवे त असां वोट न ॾींदासीं ऐं असां वोट न ॾियण जो अॼु ई ऐलान था करियूं। जी ठीकु आहे अल्लाह बख्श, वॾी महिरबानी अपडेट करण जे लाइ।